बुनियादी सैयदा हसन हुसैन जी औलाद माई रोंदे आई मुखे 6 न्याणियों अग में हन और ताके पावर पे समझाया ताकत पे समझाया रब जी ताकत मुझी न्याणियों 6 मुझे घर में हन रोंदे आई हाने वरी उम्मीद आ मुस पियो जे 7 न्याणी जाई त तलाक दे छडींदुस मुर्शिद वडो खौफ लगो पियो 8 महीना किए गुजरंदा मुखे एतरो रुगो बुधाए त मुझे पेट में पुट्रा जा न्याणिया उन दौर जे मानन जो बही अकीदो हो त अल्लाह अल्लाह जे वली के जेकी कम अल्लाह ताकत ॾिनी आ त नबी ऐं वली भी सुञाणंदा हन त पेट में छा आहे ताके ॿुधाईंदुसि क़ुरान